कासकली इत्तेहाद के वाइस चेयरमैन मोहम्मद याकूब कासकली की सरबराही में आज शीरीगोट में अजीमुल शान जलसा मुनक्कद किया जा रहा है। जलसे से पहले कासकली इत्तेहाद ने डिस्ट्रिक्ट मलीर में एक बड़ी रैली निकाली। जिसकी सरबराही मोहम्मद याकूब कासकली ने की। रैली के दौरान मोहम्मद याकूब कासकली ने मलीर न्यूज़ के नुमाइंदे आदिल इलाई से स्पेशली गुफ्तगू की। जो ये जलसो हले पे शीरीगोट में हिन जे बारे में तव्हां कुछ ॿुधाईंदा? जी असां पाकिस्तान जेकी भी कासकली बिरादरी रहे थी उन्हनि जो हिकिड़ो नेटवर्क आहे, उन हवाले सां असां सुप्रीम काउंसिल कासकली इजलास आज फैसलो कयो त हाजी शीरीगोट में जलसो कंदासीं। असां पंहिंजनि माण्हुनि में सुजागी पैदा कंदासीं, उन्हनि में शऊर पैदा करिणो आहे। जंहिं तरीक़े सां मलीर में माण्हुनि जा हक़ फबाया विया आहिनि, जंहिं तरीक़े सां उन्हनि खे दीवार सां लॻायो वियो आहे, जंहिं तरीक़े सां माण्हू एहसास कमतरी में हलिया विया आहिनि, असां माण्हुनि खे दोबारा ज़िंदा करणु चाहियूं था, दोबारा शऊर ॾियणु चाहियूं था त दीवार सां लॻाइण वारनि खे बि असां हाणे पंहिंजो वोट जे ज़रिए फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। छो त हिन वक़्तु बराबरी जी तहरीक असीं हलाए रहिया आहियूं त ख़ासकलियुनि खे बि मलीर में या सिंध में जिते बि रहनि था उन्हनि खे ॿियनि क़ौमनि वांगुरु ॿियनि बिरादरियुनि वांगुरु बराबरी जा हक़ ॾिना वञनि। हिते असांजे माण्हुनि खे न रोज़गार थो ॾिनो वञे, न तरक़ियाती स्कीमूं थी ॾिनियूं वञनि, न ई को कंहिं क़िस्म जो तंज़ीमनि में उन्हनि खे प्रमोट थो कयो वञे। अहिड़े क़िस्म जा काफ़ी सारा सिलसिला आहिनि जेके माण्हू पंहिंजा महसूसु था कनि त असांखे असांजा हक़ न पिया मिलनि। इन हवाले सां अॼु जी इहा जेकी शानदार रैली आहे, इहो असां मैसेज ॾियणु पिया चाहियूं पंहिंजे आवाम खे बि त सुजाग थियो, यकमुश्त थियो, हिकु जॻह ते वोट कयो, तक़दीर जो फ़ैसिलो कयो। साईं PS 88 बारे में तव्हांजो मतिलबु छा मौक़िफ़ आहे? तव्हां कंहिंखे वोट ॾींदा हिन में, ऐं तव्हांजो जेको ख़ासकली बिरादरी आहे कंहिंखे वोट ॾींदो? कासकली बिरादरी अञा इन सॼे सिलसिले खे गहराई सां ॾिसे पई त जेकॾहिं असांखे सम्झ में आयो की बहितर पार्टी असां सां कंहिं मामले ते एग्रीमेंट कयो त उनखे सपोर्ट कंदासीं, जे न त ॿी सूरत में असां बाइकाट जे तरफ़ वञी रहिया आहियूं। साईं तव्हांजो मंशूर जे बारे में ॿुधायो, छा मंशूर आहे तव्हांजो जेको इहे जलसे जो आहे? मंशूर तव्हांजो छा आहे? मतिलबु अगरि कंहिं पार्टी में तव्हां वेंदा या उन सां इतिहाद कंदा, तव्हांजो मंशूर छा आहे? असां चाहियूं था असांजे माण्हुनि खे, असांजा माण्हू उन्हनि खे पंहिंजी नुमाइंदगी ॾियो, उन्हनि खे पंहिंजा हक़ हुक़ूक़ ॾियो। जेसि ताईं उन्हनि जा हक़ फबाया विया आहिनि उहे न मिलंदा तेसि ताईं असांजी तहरीक जारी रहंदी। असांजो सिर्फ़ु 88 जे इलेक्शन ताईं हीअ तहरीक न आहे, हीअ जदोजहद मंशियात जे ख़िलाफ़ु आहे, हीअ तालीम ऐं शऊर ॾियण जे लाइ आहे, हीअ माण्हुनि में यकजहती जे लाइ आहे, हीअ आवाम जे लाइ आहे। साईं तव्हांजो मतिलबु हाणे हीअ ॿुधाए सघंदा त मतिलबु तव्हां अॼु ई फ़ैसिलो करे सघंदा या तव्हांजी वरी कमिटी वेंदी फ़ैसिलो त कहिड़े मतिलबु पार्टी जी तरफ़ ईंदा तव्हां? अॼु जलसो करे रहिया आहियूं, फ़ैसिले जे लाइ करे असांजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, त थी हो सकता है कि असां हिकिड़े ॾींहं जो वक़फ़ो करो, ॿिए ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायूं। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। जेको कोन आया